पैगंबर इस्लाम जन मक्को फतह कयो ऐं काबा खे बुतनि खां पाक करे उन जूं कुंजियूं बनी हाशमियुनि जे कब्ज़े में ॾिनियूं ऐं बनी उमैया जे सरदार अबू सुफियान जी धीउ बीबी सफ़िया खे पंहिंजे निकाह में आंदाऊं। इस्लाम जा सरताज बनी हाशिम हुआ। बनी उमैया खे न रुगो बनी हाशमियुनि जो ताबेदार थी रहणो पियो, पर हलणो बि बनी हाशमियुनि जे दीन ते पियुनि। उन्हनि हालतुनि बनी उमैया जे हसद जी बाहि खे वधीक भड़कायो, पर कुझु बि करे न थी सघिया, छाकाणि जो इस्लाम जा जानसार पैरोकार घणा हुया। मको फतह करण खां पोइ पैगंबर इस्लाम जन ॿिनि वरियनि अंदरि विसाल कयो। उन वक़्तु इस्लाम जो वण अञा फ़क़ति अरबुस्तान जे जबलनि ऐं बयाबाननि जे विच में छांव करे बीठो हुयो। उहो इस्लाम लाइ अहिड़ो नाज़ुक वक़्तु हुयो जो जेकॾहिं उन वक़्तु मके शरीफ़ या मदीने मुनवरा में मुस्लमाननि जे विच में का घरू जंग लॻी पवे हा त इस्लाम जी तबलीग खे निहायत सख़्तु सदमो पहुचे हा। बनी हाशमियुनि सां बनी उमैया जे जेके ख़ानदानी बनी हाशमियुनि सां बनी उमैया जी जेका ख़ानदानी अदावत ऐं हसद हुयो, तंहिं खां न की अली उल मुर्तज़ा जन बेख़बर हुया, न की ॿिया महाजर अंसार वग़ैरह। दूरंदेश महाजरनि ऐं अंसारनि इतफ़ाक़ राय सां पहिरियों ख़लीफ़ो जनाब हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मुक़ररु कयो, जंहिं करे फ़िलहाल बनु उमैया बि दॿिजी विया ऐं बनी हाशिम बि सब्र ऐं तस्लीम खां कम वठी रज़ामंद रहिया। जनाब हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां पोइ हज़रत उमर ॿियो ख़लीफ़ो मुक़ररु थियो। उन्हनि जी ख़िलाफ़त जे ज़माने में बनी उमैया को बि दिलि जो बुखार बनी हाशिमियुनि जे बरख़िलाफ़ ज़ाहिर ज़हूर न कढी सघिया। हज़रत उमर वफ़ात खां अॻु छहनि असहाबनि जी तलब कई, जिन मां 2 गैर हाज़िर हुआ। बाक़ी 4 ॼणा खेसि वटसि पहुता। हज़रत अली, हज़रत उस्मान, हज़रत ज़ुबैर, हज़रत सअद बिन अबी वकास। उन्हनि चइनी खे ई हेठियां तरह वसियत कयईं त अवीं चारई पाण में मिली हज़रत अब्दुल रहमान बिन औफ जी सलाह सां पाण मां हिकिड़े खे ख़लीफ़ो मुक़ररु कजो। अवां मां को बि ख़लीफ़ो थिए त उनखे आउं ताक़ीद थो करियां त अंसारनि जो घणो ख़्यालु रखिजो ऐं उन्हनि जी दिलजोई करे, छाकाणि त उहे माण्हू आहिनि जन रसूल करीम जन जो पासो वरितो ऐं इस्लाम लाइ बेशुमार ख़िदमतूं कयाऊं। जेके गैर मुस्लिम अव्हां जी रयत में आहिनि, उन्हनि जी हिफ़ाज़त कजो ऐं उन्हनि सां जेके अहदनामा ऐं अंजाम थियल आहिनि उहे पूरा करण जो ख़्यालु रखिजो। ए अली, जेकॾहिं तोखे ख़िलाफ़त मिले त बनी हाशिम खे ॿियनि कबीलनि ते ग़ालिब पवण न ॾिजां। ए उस्मान, जेकॾहिं तोखे ख़िलाफ़त मिले त बनी उमैया खे ॿियनि मुस्लमाननि ते फ़ोक़ियत मता ॾी। ए ज़ुबैर ऐं सअद, जेकॾहिं अवां मां कंहिंखे ख़िलाफ़त मिले त कॾहिं बि बनी ज़हरा कबीले खे ॿियनि मुस्लमाननि खां न वधाइजो। सभिनी खे बराबरि रखिजो ऐं सभिनी जे हक़नि जी हिकु जहिड़ी हिफ़ाज़त कजो। हज़रत उमर जी वफ़ात खां पोइ चइनि मां हिकिड़े खे ख़लीफ़े मुक़ररु करण लाइ सलाहूं मुसलिहतूं थियण लॻियूं ऐं बनी उमैया खे पंहिंजे चालाकियुनि ऐं रम्ज़बाज़ियुनि कमु आणण लाइ सवलो वज मिली वियो। उमेदवारनि मां ॿिया सभु दोस्त त धार थिया, बाक़ी रहिया 2 उमेदवार। हिकिड़ो हज़रत उस्मान जो बनी उमैया ख़ानदान मां हुयो ऐं ॿियो हज़रत अली उल मुर्तज़ा जो बनी हाशिम ख़ानदान मां हुयो। हज़रत उमर जी वसियत मूजिबि संदसि वफ़ात खां पोइ 10 ॾींहंनि जे अंदरि ख़लीफ़ो मुक़ररु थियणो हुयो। तंहिं करे उमेदवार धुरियुनि जूं गॾु ख्वाह धार धार राति ॾींहं गॾिजाणियूं थियण लॻियूं। आख़िर हज़रत उस्मान ख़लीफ़ो चूंडियो वियो। हज़रत उस्मान बेशक नेक नियत, साफ़ दिल ऐं ख़ुदा परस्त बुज़ुर्ग हुयो, पर तमामु नरम तबियत इंसान हुयो। संदसि ख़िलाफ़त जे वक़्त में बनी उमैया तमामु ज़ोर वठी विया। बनी उमैया जे अॻुवाण अमीर मुआविया बिन अबू सुफियान खे शाम जो गवर्नर मुक़ररु कयईं, जो अवल दर्जे जो सियासतकार हुयो ऐं गवर्नर थियण शर्त दमश्क ऐं खज़ाने ऐं लश्कर खे मज़बूत करण लॻो। बनी उमैया ख़ानदान जो ॿियो मेंबर मरवान हुयो, तंहिंखे पाण वटि ख़ासि सलाहकार करे रखियईं। अब्दुल्ला बिन सअद खे मिस्र जो गवर्नर मुक़ररु कयईं। उक़बा बिन वलीद खे इराक जो गवर्नर मुक़ररु कयईं। अहिड़ीअ तरह बनी उमैया जी ताक़त ऐं हलंदी बिल्कुलु वधी वई। मरवान ऐं उन जा दोस्त तरह तरह नमूननि सां हज़रत अली उल मुर्तज़ा जी दिल शिकनी कंदा रहिया ऐं मथनि कूड़ा इल्ज़ाम ऐं तोहमतूं मढ़े ख़ल्क़ में सदन बाबति ग़लत फ़हमियूं पखेड़ींदा रहिया। हज़रत उस्मान जे शहीद थियण करे बनी उमैया खे वॾो बहानो हथ अची वियो। सो जाए बजाए वावेला मचाए ॾिनऊं
त हज़रत उस्मान खे हज़रत अलीअ शहीद करायो आहे। तंहिं करे असांखे उन खां हिसाब किताब वठिणो आहे। हालांकि जनाब अली उल मुर्तज़ा हज़रत उस्मान जे बचाव लाइ घणे में घणो पाण पतोड़ियो, मगर तक़दीर अॻियां का बि तदबीर कारगर नथी थी सघे। हज़रत उस्मान जे शहीद थियण खां पोइ 7 ॾींहं को बि ख़लीफ़ो कोन थियो। जनाब शेर ख़ुदा ते माण्हुनि ज़ोर रखियो, पर पाण हवा जो रुख बदिलियल ॾिसी ख़लीफ़े थियण खां इनकार कयऊं। आख़िर जॾहिं मदीना मुनवरा ऐं मक्का मुअज़्ज़मा वारनि सभिनी महाजरनि, अंसारनि ऐं असहाबनि मथस ज़ोर रखियो, तॾहिं ख़िलाफ़त जी वाग पंहिंजे हथ में वरितई ऐं सभिनी हाज़रीन संदसि बैयत क़बूल कई। केतिरा ई बनी उमैया ख़ानदान जा मेंबर शेर ख़ुदा जी बैयत खां इनकार करे दमश्क ॾांहुं अमीर मुआविया वटि भॼी विया ऐं के ॿियनि पासनि वञी निकिता ऐं हज़रत अलीअ जे बरख़िलाफ़ चौधारी बग़ावत खड़ी करे विधऊं। अमीर मुआविया जो दमिश्क जो ख़ुदमुख्तियार बादशाह बणियो वेठो हुयो, तंहिं हज़रत अलीअ जी बैयत मञण खां इनकार कयो ऐं हज़रत अलीअ ते हज़रत उस्मान जे खून जो इल्ज़ाम रखी जंग लाइ तयारी करण लॻो। हर जुमे जे ॾींहुं मस्जिद में ख़ल्क़ खे हज़रत उस्मान जो रत भरियल पहिराण ॾेखारे भड़काईंदो हुयो, जंहिं करे उन्हीअ तरह जनाब अलीअ जी मुखालफ़त बिल्कुलु मज़बूत थी वई। हक़ीक़त करे हज़रत अली जा बनी हाशिमियुनि ते उहो बिल्कुलु कूड़ो इल्ज़ाम हुयो। उन्हीअ खून में उन्हनि जो को बि तहरुक न हुयो, बल्कि दुश्मन जॾहिं अरिड़हं ॾींहं हज़रत उस्मान जे घर ते घेरो करे वेठा हुया, तॾहिं हज़रत अली पंहिंजे फ़र्ज़ंदनि हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन खे जनाब उस्मान जे बचाव लाइ पहरेदार करे रखियो हुयो, जंहिंजी मार्फत ते हज़रत उस्मान खे खाधो ऐं पाणी पियो पहुचंदो हुयो। हज़रत अली ऐं अमीर मुआविया जे विच में जेका जंग थी, तंहिंखे जंग सफ़ीन चवनि था। सफ़ीन जी जंग खां पोइ थोरनि ई ॾींहंनि बैदि हज़रत अलीअ खे कंहिं ख़ारजी कूफे जी जामे मस्जिद में शहीद करे विधो। जनाब हज़रत अली मुर्तज़ा जी शहादत खां पोइ अमीर मुआविया लाइ मैदान बिल्कुलु साफ़ थी वियो। मदीने ऐं मके जे माण्हुनि हज़रत अलीअ खां पोइ उन जी जाइ ते संदसि वॾे फ़र्ज़ंद हज़रत इमाम हसन खे ख़लीफ़ो मुक़ररु कयो, पर उन जी ख़िलाफ़त ख़िलाफ़ अमीर मुआविया पहिरें ॾींहं खां ई ज़बरदस्त साज़बाज़ करणु शुरू करे ॾिनी। 6 महीननि खां पोइ हज़रत इमाम हसन ख़िलाफ़त तां दस्तबरदार थियो ऐं अमीर मुआविया सां सुलह कयईं, जंहिंजा मुख्य शर्त ही हुया त इमाम हसन ख़िलाफ़त जूं वागूं अमीर मुआविया खे ॾेई पाण गोशानशीन अख़्तियार कंदो। अमीर मुआविया जी वफ़ात खां पोइ सारी ख़िलाफ़त इमाम हसन खे ॾिनी वेंदी। अमीर मुआविया एतिरी रक़म माहे बिमा इमाम हसन खे पहुचाईंदो रहंदो, जा उन जे अयाल अतफ़ाल जे गुज़रान लाइ काफ़ी हूंदी। अमीर मुआविया ऐं उन जा साथी जनाब अली उल मुर्तज़ा खे पंहिंजे ख़ुतबनि, तक़रीरुनि ऐं मजलिसुनि में बदलफ़्ज़ न ॻाल्हाईंदा। अहिड़ीअ तरह सां अमीर मुआविया सारी इस्लामी सुल्तनत जो ख़ुदमुख्तियारी बादशाह मुक़ररु थी वियो ऐं बनी हाशिमियुनि जे हथ में कोई बि अख़्तियार बाक़ी न रहियो।